मस्त मस्त आखणियुनि में मां दीपक मुल्तानी तव्हां सभिनी जो तहे दिलि सां स्वागत थो कयां। अॼु जी आखाणी आहे सचाई। हिकु दफ़ो छा थियो कि अकबर बादशाह जो हिकिड़ो घोड़ो उहो चोरी थी वियो। हाणे अकबर बादशाह सभिनी खे घुराई ऐं दरबार में बीरबल खां पुछियईं, बीरबल ॿुधाए कि भई मुंहिंजो घोड़ो कंहिं चोरी कयो आहे। बीरबल तुरंत जवाबु ॾिनो, साईं जेको बि चोर आहे उहो असांजे दरबार मां ई हिकिड़ो आहे, हिकिड़ो कोई दरबारी आहे। अकबर बादशाह चई, न ॿुधाए केरु आहे उहो। बीरबल चई, साईं कोई ॻाल्हि न आहे, मां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुमि। ईअं चई करे बीरबल छा कयो, हिकिड़ी माप जी लकड़ी सभिनी दरबारियुनि खे ॾिनई। लकड़ी जेकी हुई उहा हिक ई माप जी हुई, सभिनी खे ॾिनई ऐं चई कि जंहिंजी बि लकड़ी सुभाणे वॾी थी वेंदी उहो ई चोर हूंदो। ॿिए ॾींहुं जीअं ई दरबार में सभु आया, बीरबल तुरंत हुन माण्हूअ खे साम्हूं कयो ऐं अकबर खे चई, साईं ॾिसो हीउ चोर अथव। अकबर बादशाह चई, ठीकु आहे हीउ चोर आहे, पर तोखे कीअं ख़बर पई? चई, साईं सभिनी दरबारियुनि जी जेकी लकड़ी आहे उहो सेम आहे, उहो ई आहे, ख़ाली हिन जी लकड़ी जेकी आहे उहा थोरी टुटल आहे। हिन मन में चोर जाॻियो, हिन मन में भउ जाॻियो, हिनखे लॻो कि मां चोरी कई आहे, मुंहिंजी लकड़ी वॾी थी वेंदी, इन करे रातो हिन पहिरियों ई उहा लकड़ी टोड़े छॾी ऐं मूंखे तुरंत ख़बर पइजी वई कि हीअ ई चोर आहे। चवण जो मतिलबु, असां ज़िंदगीअ में कुझु बि कयूं, सही कयूं ग़लति कयूं, भले कंहिंखे ॿुधायूं न ॿुधायूं, पर असांजे मन खे ख़बर हूंदी आहे कि सचाई छा आहे। अॼु जी आखाणी तव्हांखे कीअं लॻी? लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा।